हम बंद कमरों में आजाद कश्मीर का हुकूमत नहीं चलाएंगे। हम इंशाअल्लाह ताला अवाम के दरमियान बैठकर, अवाम के साथ मिलकर, उनके सियासी जद्दोजहद में साथ देकर इंशाअल्लाह ताला आपके मसाइल दूर करेंगे। पाकिस्तान पीपल्स पार्टी और कश्मीर के अवाम का रिश्ता 3 नस्लों से चलता आ रहा है। ना कोई साजिश इस रिश्ता को कमजोर नहीं कर सकता। पाकिस्तान के भारत को मई के महीने में जो इबरतनाक शिकस्त दिलवाया गया, जंग के मैदान में 7 उनके जहाज गिराए थे पाकिस्तान ने, उनको एक मिलिट्री ढांचे पे इबरतनाक शिकस्त दिलवाए थे। मैं मोदी सरकार को बताना चाहता हूं कि आप जंग में भी हारे और इंशाअल्लाह ताला आपका इस साजिश भी नाकाम रहेगा। मोदी दुनिया का मुंह लिकाए रहियो आहे। खेसि ॿुधाइणु चाहियूं था त तव्हां जंग हाराई ऐं साज़िशुनि में बि नाकाम थींदो। अमरीका ऐं ॿिया मुल्क खेसि यादि ॾियारींदा रहंदा त 7 जहाज़ किरिया हुआ ऐं इबरतनाक शिकस्त मिली हुई। भारत सां जंग खां पोइ पाकिस्तान जो मयार सभिनी जे साम्हूं आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो आज़ाद कश्मीर जे नए चूंडियल वज़ीर आज़म फैसल मुमताज़ राठौड़ जी हलफ़ बरदारी तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त बंदि कमरनि में आज़ाद कश्मीर जी हुकूमत नथी हलाए सघिजे। आवाम जे विच में वेही संदनि मसइला हल कबा। PTI बानी जे दौर में पीपल्स पार्टी जो मैंडेट चोरी कयो वियो। पीपल्स पार्टी ऐं आज़ाद कश्मीर जो रिश्तो 3 नसलनि खां क़ाइमु आहे। उनखे का बि साज़िश नुक़सान नथी ॾेई सघे। कश्मीरी आवाम बि कॾहिं मायूस नाहे कयो। संदनि ख़्वाहिशुनि ते पूरो लहिणो आहे। उमेद त आज़ाद कश्मीर हुकूमत पार्टी मंशूर ते अमल दरामद लाइ अमली क़दम खणंदी। आज़ाद जम्मू कश्मीर जे नए चूंडियल वज़ीर आज़म राजा फैसल मुमताज़ राठौड़ उहिदे जो हलफ़ खणी वरितो। ऐवान सदर मुज़फ़राबाद में मुनक़िद हलफ़ बरदारी तक़रीब में वक्ती सदर चौधरी लतीफ़ अकबर फैसल मुमताज़ राठौड़ के हलफ़ खणायो। तक़रीब में PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, PP लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर फ़रयाल टालपुर, गवर्नर KP फैसल करीम कुंडी, गवर्नर गिलगित बल्तिस्तान सैयद मेहदी शाह समेत ॿियनि जी शिरकत। आज़ाद कश्मीर जे नए वज़ीर आज़म फैसल राठौड़ जो चवणु आहे त हू आज़ाद कश्मीर जे आवाम जी उमीदुनि ते पूरो रहण जी कोशिशि कंदो। एतमाद करण ते पार्टी क़यादत जो थोराइतो आहे। हिते जी तामीर ऐं तरक़ीअ संदसि अज़म आहे। सरहद ते क़ुर्बानियूं ॾींदड़ पाक फ़ौज जे जवाननि खे ख़िराजी तहसीन पेश कजे थो। पाक फ़ौज जा जवान क़ुर्बानियूं ॾेई असांजे मुस्तक़बिल खे महफ़ूज़ करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो आज़ाद कश्मीर जे नए चूंडियल वज़ीर आज़म राजा फैसल मुमताज़ राठौड़ सां टेलीफोन ते राबितो। वज़ीर आज़म चूंडण ते मुबारकूं। फैसल राठौड़ लाइ वज़ारती उस्मा दौरान नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। वज़ीर आज़म जो चवणु आहे त आज़ाद कश्मीर जे माण्हुनि जी तरक़ी ऐं ख़ुशहाली वफ़ाक़ी हुकूमत जी तरजीहुनि में शामिल आहे। आज़ाद कश्मीर जी हुकूमत लाइ वफ़ाक़ी हुकूमत हर मुमकिन सहकार फ़राहम कंदी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो आज़ाद कश्मीर जे नए चूंडियल वज़ीर आज़म फैसल मुमताज़ राठौड़ खे फ़ोन। वज़ीर आज़म बणजण ते मुबारकूं। गॾियल सहकार वधाइण ते इतफ़ाक़। वॾे वज़ीर जो आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। संदसि चवणु आहे त फैसल मुमताज़ राठौड़ जो वज़ीर आज़म चूंडजणु पीपल्स पार्टी ऐं जयालनि जी वॾी कामयाबी आहे। पीपल्स पार्टी क़यादत में कश्मीरी आवाम जा मसइला तरजीही बुनियादनि ते हल थींदा। कराची में रहंदड़ कश्मीरी भाइरनि जा मसइला बि तरजीही बुनियादनि ते हल कया वेंदा। खैबर पख्तूनख्वा में सिक्योरिटी फोर्सिस जो वॾो ऑपरेशन। भारतीय हिमायत याफ़्ता 15 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि पहिरीं कार्रवाई ज़िले डेरा इस्माइल खान जे इलाइक़े कराची में ॻुझे इतला ते कई वई। सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे असराइती अंदाज़ में निशानो बणायो। ऑपरेशन नतीजे में 10 ख़ारिजी मारिजी विया। मारिजी वियलनि में गिरोह जो कमांडर आलम महसूद भी शामिल हो। वज़ीर आज़म ॿी कार्रवाई उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े ददाखेल में कई वई, जिते वधीक 5 दहशतगर्द मारिजी विया। सदर आसिफ ज़रदारी जो KP में कामयाब ऑपरेशन में 15 ख़ारिजनि जे मारिजण ते सिक्योरिटी फोर्सिस खे बेटा पेश। सदर जो चवणु आहे त वतनी अज़ीज़ मां परॾेही पुटभराई में सरगर्म दहशतगर्दनि जो मुकमल ख़ात्मो क़ौमी इतफ़ाक़ राय सां जारी रहंदो। भारतीय हिमायत याफ़्ता दहशतगर्दनि ख़ासि तौर ते कमांडर आलम महसूद जो मारिजण सिक्योरिटी फोर्सिस जी कामयाब हिकमत अमली जो नतीजो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो KP में ख़ारिजनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाइनि ते सिक्योरिटी फोर्सिस खे ख़िराजी तहसीन। वज़ीर आज़म जो चवणु आहे त अज़म इस्तेहकाम जे मंशूर तहत सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दी ख़िलाफ़ वॾियूं कामयाबियूं हासिल करे रही आहे। पूरी क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ हिन जंग में पाकिस्तान जी फ़ौज सां गॾु आहे। मुल्क मां हर क़िस्म जी दहशतगर्दीअ जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरअज़म आहियूं। डेरा इस्माइल खान ऐं उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सिक्योरिटी फोर्सिस खे ख़िराज तहसीन पेश। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में मसरूफ़ ऑफिसरनि ऐं जवाननि खे सलाम।
बिलावल भुट्टो जो चवणु आहे त ऑपरेशन में दहशतगर्दनि जो कमांडर आलम महसूस समेत 15 भारतीय प्रॉक्सी दहशतगर्दनि खे जहन्नम जहिड़ो करणु वॾी कामयाबी आहे। मुल्क खे दहशतगर्दी खां पाक करण लाइ सिक्योरिटी फोर्सिस जी अज़म इस्तेहकाम मुहिम जे मुकमल हिमायत कजे थी। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद में मकानी चूंडूं कराइण जो फ़ैसिलो करे वरितो। फ़ैसिले मुताबिक़ इलेक्शन कमीशन मक़ामी हुकूमतुनि जे चूंडुनि लाइ सरकारी ऑफिसर, अदलिया या सरकारी इदारे मां RO, DRO ऐं ARO मुक़ररु करे सघंदो। सिंध सरकार पारां अवाम लाइ हिकु ॿी ख़ुशख़बरी। कराची में ईंदड़ हफ़्ते खां डबल डेकर बसूं ऐं नयूं EV बसूं हलाइण जो फ़ैसिलो। सिंध जे ॿियनि ज़िलनि में पीपल बस सर्विस जा नवां रूट शुरू करण जो ऐलान। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इना मेमून सदारत हेठि इजलास में येलो लाइन, रेड लाइन, BRT, EV टैक्सी सर्विस ऐं पिंक स्कूटीज़ बाबति आगाही। शर्जील इना मेमून पारां ट्रांसपोर्ट अख़्तियारनि खे नवां रूट शुरू करण बाबति तयारियूं मुकमल करण जी हिदायत। शर्जील इना मेमून चयो त उमेद आहे त डबल डेकर बसूं ऐं नयूं EV बसूं ईंदड़ हफ़्ते ताईं कराची में पहुची वेंदियूं। सिंध हुकूमत डिसंबर ताईं EV टैक्सी सर्विस शुरू करण ऐं हलंदड़ माली साल वधीक 500 बसूं आणण जो इरादो रखे थी। सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि तमामु जल्द पीपल बस सर्विस जा नवां रूट्स शुरू कया वेंदा। समूरनि डिवीज़नल हेडक्वार्टर्स ऐं औरतुनि ऐं शागिर्दनि खे स्कूटीज़ हलाइण जी सिख्या ॾियण जो सिलसिलो शुरू कयो पियो वञे। सीनियर वज़ीर जो चवणु आहे त ताज हैदर पुल जी ॿिए हिसे जो बि कमु जल्द शुरू कयो वेंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध काबीना जो इजलास तलब करे वरितो। सिंध काबीना जो इजलास ख़मीस 20 नवंबर ते मंझंदि 1 वॻे वज़ीर आला हाउस में थींदो। इंता पसंद जमायत मज़हब जो बहानो बणाए ॾफेड़ पैदा करण जी कोशिशि कई। कलदम जमायत वटां हथियार तोड़े पुलिस जूं बुलेट प्रूफ जैकेट्स बि बरामद थियूं आहिनि। कलदम जमायत ख़िलाफ़ दाख़िल केसनि में 830 माण्हू लाहौर में गिरफ़्तार थिया। कलदम इंता पसंद जमायत जे 92 बैंक अकाउंट्स खे मंजमन कयो वियो आहे। कलदम जमायत जे 90 फाइनेंसर्स ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि। सोशल मीडिया ते धमकियूं ॾींदड़नि ते 32 केस दाख़िल कया विया आहिनि। पंजाब में ॾहनि जी शरह में नुमायां घटिताई थी आहे। पंजाब जी इतलात वारी वज़ीर उज़मा बुखारीअ जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। नौशरफ रस्मी पीपल्स पार्टी जे एमएनए ज़ुल्फ़िकार अली भेण जे घर में झाड़ू हणंदड़ जवाबदार पंजाब मां गिरफ़्तार। 3 ज़िलनि जी पुलिस SSPs मीर रुहल खोसो, SSP शहीद बेनज़ीराबाद शब्बीर सेठार ऐं SSP हैदराबाद अदील चांडियो जी अॻुवाणी में पंजाब जे शहर झंग में भरिसां कार्रवाई कई वई। SSPs अदील चांडियो, मीर रुहल खोसो ऐं शब्बीर सेठार चवणु आहे धाड़े में जैसल बलोच गैंग मुलविस आहे। कार्रवाई दौरान धाड़े मुलविस हिकु जवाबदार उस्मान सियाल खे गिरफ़्तार कयो वियो। 119 तोला सोन, 53 लख रुपया रोक रक़म, 2 क्लाशनकोफ ऐं हिकु पिस्तल बरामद कयो वियो। ज़ुल्फ़िकार भेण जो चवणु आहे त हीउ सिर्फ़ु हिकु मुंहिंजे घर में झाड़ू न पर रुगो ही असांजे सॼे वेढ़े में झाड़ू लॻो हो। हथियारबंद 700 तोला सोन ऐं ॿियो सामान खणी विया हुआ। पोइ पुलिस जी पूरी टीम खे 25 लख रुपया इनाम तौरु पेश करे थो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फायरिंग जे वाक़िअनि में 5 माण्हू मारिजी विया जॾहिं त 8 ॼणा ज़ख़्मी। गोसपुर वेझो बिंदरनि में झेड़े दौरान फायरिंग में यार मोहम्मद ऐं बशीर भयो मारिजी विया ऐं 4 ज़ख़्मी थी पिया। डोकरी भरिसां ॻोठ मंदरा में मुबैना तौरु इतफ़ाक़ी गोली लॻण करे नीगर हसनैन मारिजी वियो। जैकबाद में घरू अणबणता राशिद अली गोरचाणी पंहिंजी ज़ाल हुस्ना खे क़त्ल करे छॾियो। सेवण वेझो जतोई बिरादरी जे बिंदरनि में ज़मीन जी मालिकी तां जहिड़ो गोलियूं लॻण सबबि शुआबुद्दीन जतोई थड़े ते मारिजी वियो। 4 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। काज़ी अमन भरिसां पुराणी तकरार तां फायरिंग में नौजवान शहबाज़ खोसो क़त्ल। मटियारी भरिसां सिमन आले मां हिकु शख़्स जो लाश सुञाणप नसर प्रवासी रमज़ान मल्हा तौर थी। पुलिस जो चवणु आहे त रमज़ान मल्हा गुज़िरियल ॾींहुं मछी मारण लाइ वियो हो। सीता रोड भरिसां थ्रेशर जे मथां वेठल पोरियत तलाउ में किरी फोत। ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरण सबबि ट्रैक्टर थ्रेशर सिधो तलाउ में किरी पियो। हादसे में नौजवान आरिफ घुर्त फोत थी वियो। ऐं खैरपुर में क़त्ल वारे वाक़े बाद हलंदड़ तकरार जो निबेरो इल्ज़ाम वेठा आयल धुर मथां ॾोह साबित थियण ते 40 लख रुपया ॾंड। मुतासिर धुर ॾंड जी रक़म माफ़ करे छॾी। धुरियूं हिक ॿिए सां राज़ी। 7 साल अॻु नौजवान इरफान फुलपोटरो क़त्ल थियो हो।